कराची सॼे मुल्क में शवाल जो चंड 9 अप्रैल ते नज़र अचण जो इम्कान आहे। मौसमियात खाते ईद उल फितर जे चंड जे हवाले सां अॻकथी कंदे चयो आहे त नए चंड जी पैदाइश 8 अप्रैल ते राति 11:21 ते थींदी ऐं 9 अप्रैल ते चंड नज़र अचण जा इम्कान आहिनि। मौसमियात खाते मूजिबि 9 अप्रैल ते मुल्क जे वधीक हंधनि ते मौसम साफ़ रहण जो इम्कान आहे, जो त मुल्क जे उतरनि इलाक़नि में मौसम झुड़ालू रही सघे थो। मौसमियात खाते ॿुधायो त 9 अप्रैल ते चंड जी उमिरि 19 खां 20 कलाक थी वेंदी ऐं सिज लहण खां पोइ चंड नज़र अचण जो टाइम 50 मिंट खां वधीक हूंदो। यादि रहे त उन खां अॻु रोयत हिलाल कमेटी जो चेयरमैन मौलाना अब्दुल ख़बीर आज़ाद बि साइंसी बुनियाद ते रमज़ान जो चंड 29 जो थियण जो इम्कान ज़ाहिर करे चुको आहे। रोयत हिलाल कमेटी जे चेयरमैन मौलाना अब्दुल ख़बीर आज़ाद चयो आहे त पाकिस्तान में ईद उल फितर अरबा 10 अप्रैल ते थी सघे थी।